सदर आसिफ अली ज़रदारी चयो त नरेंद्र मोदी जे देश में अक़लियतूं महफ़ूज़ नाहिनि। विरहाङे खां पोइ पाड़ेसरी मुल्क जी जंग में धिकियो वियो। बदकिस्मतीअ सां पोइ पराई जंग में पवण जो अंदाज़ो न लॻायो वियो आहे। मुल्की तरक़ी में अक़लियतुनि अहम किरदार अदा कयो आहे। लाहौर हाईकोर्ट जो फैसलो कालादम करार। मुस्लिम लीग नून जा 3 क़ौमी असम्बली मेंबर बहाल। सुप्रीम कोर्ट हिक जी भेट में 2 जी अक्सरियत सां इलेक्शन कमीशन जो फैसलो बहाल करे छॾियो। अज़हर कयूम नाहिरा, अब्दुल रहमान कांजो ऐं ज़ुल्फ़िकार अहमद क़ौमी असम्बली जा मेंबर करार। फैसले में चयो वियो आहे त लाहौर हाईकोर्ट इलेक्शन एक्ट में तरमीम खे नज़रअंदाज कयो। चीफ इलेक्शन कमिश्नर ऐं मेंबर एहतराम लाइक़ आहिनि, पर बदकिस्मतीअ सां कुझु जज तौहीन जो ॻारे मार्क्स ॾींदा आहिनि। इज़त ऐं एहतराम सां ई इदारनि जी साख बहितर थींदी आहे। सिंध हाईकोर्ट तरफ़ां कारूंजे जबल जी कटाई बाबति समूरा फ़ैसिला रद्द। पत्थर खणंदड़नि ख़िलाफ़ दहशतगर्दी जो केस दाख़िल करण जो हुकुम। कारूंजे जबल ऐं भरपासे जूं समूरियूं टकरियूं हेरिटेज साइट करार ॾेई नोटिफिकेशन पेश करण जी हिदायत। सकाफ़त खाते वारे सेक्रेटरी जो चवणु आहे त कारूंजे जबल खे हेरिटेज करार ॾियण बाबति कमेटी जोड़ी वई आहे। जल्द नोटिफिकेशन अदालत में पेश कयो वेंदो। राणीपुर जी पीरानी हवेली में ज़्यादती खां पोइ क़तल थियल नींगरी फातिमा पुड़ो केस जा शाहिद फिरी विया। दहशतगर्दी जा कलम ख़त्म, सेशन कोर्ट मुंतकिल। अदालत शाहिदनि जा बयान ॿुधण खां पोइ केस में दहशतगर्दी जा कलम ख़त्म करे सेशन कोर्ट मुंतकिल करे छॾियो। नींगरीअ जी अमर तरफ़ां पुलिस जी गाॾी अॻियां लेटी पाण मारण जी कोशिश। संदसि चवणु आहे त केस में दबाव ख़त्म थियण खां पोइ पीर खे क़तल कराए छॾींदा बहितर आहे त आपघात करे छॾनि। अदालत संदन बयानी कलमबंद न कया आहिनि। शाहिदनि जे बयान ते केस दहशतगर्दी टोड़ अदालत मुंतकिल कयो वियो आहे। सीरे में मार जे भेल तां नींगर जे क़तल केस में घुर्बल जवाबदार आगा ज़ुबैर पठान 3 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले। अदालत तरफ़ां रिमांड मुकमल थियण खां पोइ जवाबदार खे ॿीहर पेश करण जो हुकुम। दादो में शाहानी बिरादरी में ज़मीन जे तकरार तां औरत समेत वधीक 2 ॼणा क़तल। अंग वधी 3 थी वियो। धुरिन में फायरिंग दौरान इज़त ख़ातून ऐं नौजवान साबिर शाहानी मारिजी विया। धुरिन में जदीद हथियारनि सां फायरिंग सबबि इलाइक़े में ख़ौफ़ हिरास। माण्हू घरनि ताईं महदूद। ॾखण जे ॻोठ जवापुर चांडियो में 2 धुरनि में पुराणे तकरार तां फायरिंग, 1 ॼणो क़तल, 1 मरणी। मक़तूल जे वारसनि जो एहतजाजी मुज़ाहिरो, लाश रखी धरणो। ऐं पेरिस ओलंपिक्स में गोल्ड मेडल हासिल कंदड़ क़ौमी हीरो अरशद नदीम चयो आहे त क़ौम जी मोहबत ॾिसी खेसि ख़ुशी में निंड नथी अचे। गोॾे जी सर्जरी खां पोइ 2 भेरा ज़ख़्मी थियण बावजूद कोच ऐं फिज़ियो हौसलो ॾिनो ऐं नीरज चोपड़ा तमामु घणा सुठा दोस्त आहिनि, पर मैदान में हर को पंहिंजे मुल्क लाइ कोशिश कंदो आहे।